अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेके माण्हू लहनत विझण या गारियूं ॾियनि था उन्हनि जे बारे में अॼु उनवान मौज़ू। लहनत विझण गारियूं ॾियणु हराम आहे। कंहिं ते बि लहनत विझण गारियूं ॾियणु हरगिज़ जाइज़ न आहे। हिक ॿिए ते लहनत करणु गारियूं ॾियणु अॼुकल्ह फैशन बणिजी वियो आहे। लहनत करण खे गुनाह ई नथो सम्झो वञे। हालांकि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस आहे, मन लअन मोमिनन फहुव कक़त्लिही। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त हुज़ूर साईं फरमाइनि था, मोमिन ते लहनत विझणु उनखे क़त्ल करण जे बराबरि आहे। वरी ॿी हदीस आहे 348 नंबर सफ़े ते हदीस, ला यकूनुल मोमिनो लआनन। तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि हदीस आहे, हुज़ूर साईं फरमाइनि था, मोमिन बानू कॾहिं बि लहनत कंदड़ न हूंदो आहे। वरी उन जे मुक़ाबले में हदीस नंबर 349, सिबाबुल मुस्लिम फसूकन, सिबाबुल मुस्लिम फसूकुन व क़ितालुहु कुफ्रुन। बुखारी मुस्लिम जे अंदरि हदीस आहे, मुसलमान खे गार ॾियणु गुनाह आहे, क़त्ल करणु कुफ़र आहे। 350 नंबर सफ़े ते हदीस, हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जॾहिं को माण्हू के शइ ते लहनत करे थो त उहा लहनत आसमान ते चढ़े थी त आसमान जा दरवाज़ा बंदि थी वञनि था, पोइ उहा लहनत हेठि ज़मीन ते लही थी अचे ऐं ज़मीन जा दरवाज़ा बंदि थी वञनि था, पोइ साॼे तरफ़ खाॿे तरफ़ फिरंदी आहे। जॾहिं का बि जाइ उनखे न मिलंदी आहे त उन ते लहंदी आहे जंहिं ते लहनत कई वई आहे। जेकॾहिं उहो लहनत जो हक़दार हूंदो आहे त उनखे पवंदी आहे, न त ख़ुदि लहनत विझंदड़ ते पवंदी आहे। अबू दाऊद शरीफ़ जे अंदरि हदीस। 3-4 हदीसूं मूं तव्हांखे दलील सां ॿुधायूं त हुज़ूर साईं फरमाइनि था त लहनत विझणु गारियूं ॾियणु ई कुफर में शुमार आहे ऐं हराम आहे। असां मुस्लमाननि जो अॼुकल्ह फैशन थी वियो आहे, जो ॻाल्हाईंदा आहियूं त बि गारियुनि सां ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिंसां मज़ाक़ कंदा आहियूं, मश्करी कंदा आहियूं त बि गारियुनि सां मज़ाक़ मश्करियूं गार कंदा आहियूं। हालांकि शरीयत मुताहरा में इहे शयूं मना आहिनि, गारियूं ॾियणु बि हराम आहे। ॾिसो अॼुकल्ह औलाद खे किथां गारियूं सिखंदो आहे, जॾहिं माइट ॾींदो आहे, कंहिंजी कचहरी में कंहिंजी दोस्तीअ जे वास्ते में माण्हू मुलाक़ात कंदो त गार कंदो त औलाद उहो ई तरीक़ो अपनाईंदो। त असां मुस्लमाननि खे खपे गारियुनि खां बचूं ऐं ज़बान मंझां सुठा लफ़्ज़ करियूं। जॾहिं कंहिंसां ॻाल्हाईंदासीं त ज़बान सुठी इख़लाक़ सां पेश ईंदासीं त हर को अॻियो माण्हू ख़ुशि थींदो त वाक़ई हीउ पढ़ियलु लिखियलु आहे ऐं हीउ मुस्लमान आहे। छो मुस्लमान जो कमु ई इहो आहे त हिक ॿिए खे सलाम करे ऐं हिक ॿिए सां मुहबत जी भाईचारे जो सबक़ु जारी सारी रखे ऐं गार कंदड़ अॼुकल्ह फैशन थी वियो आहे। ॾिसो जहिड़े जी जड़ बि गार आहे। ऐं ॾिसो अॼुकल्ह जेके औरतुनि सां तलाक थियनि था, उहो सबबु छा आहे, औरतूं मर्द पाण में विड़ियो वञनि था, उन्हनि जो ठा कोन थो थिए, पोइ पाण में गार गंद कनि था, बेस मुबाइस कनि था, विड़ियो वञनि, उन में तलाक थियो वञे। ऐं ॿाहिरनि जी पाण में मोहबत न आहे, सबबु छा आहे त गार गंद करण सां ई माण्हू पाण में ठहंदो कोन आहे, घरनि जा घर तबाह थी वेंदा आहिनि। ऐं तव्हां ॿी ॻाल्हि ॾिसो त गार जेकी आहे पोइ मतिलबु त बंदूक आहे, उन में जा जेकॾहिं गोली निकिरी वई त वापसि न ईंदी। त ज़बान ते बि असां कंट्रोल करियूं, जेकॾहिं उन ज़बान में जा का लफ़्ज़ निकिरी वियो त वरी वापसि न मोटंदो। कंहिं दोस्त जी कंहिं भाउ जी दिलि आज़ारी थिए, उन खां बहितर आहे त असां पंहिंजी ज़बान ते कंट्रोल करियूं। छो हीअ ज़बान ई आहे जेके असांखे पट ते विहारे थी ऐं खट ते विहारे थी। इंसान जो जेको इख़लाक़ हूंदो आहे, अदब हूंदो आहे, उहो ई इंसान खे अॻियां कमु ईंदो आहे। इंसान केॾो बि ऑक्यूपेशन ते पइजी वञे, आलिम थी वञे, मौलवी थी वञे, मुफ़्ती थी वञे, प्रोफेसर थी वञे, टीचर थी वञे, जज थी वञे, दुनिया जी हर ड्यूटी हर नौकरी इस्तेमालु करे वॾो पाण खे सभु कुझु सम्झे, पर जेकॾहिं उन जी ज़बान में उन में अदब इख़लाक़ न आहे त हू का बि शइ कम जी कोन्हे। उहो हर कोई इहो चवंदो त हिन वटि तइलीम न आहे।
छो तइलीम वारो माण्हू कॾहिं पंहिंजी ज़बान मञा गार न कढंदो। तइलीम वारो हमेशह लैंग्वेज ॻाल्हाईंदो, उहो पंहिंजा सुठा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो। अॻे माण्हू खे उहे लफ़्ज़ वणनि त असां मुस्लमाननि खे खपे हुज़ूर अलैहिस्सलाम जी हदीस जे मथां अमल करियूं ऐं गार गंद खां बचूं। असिबाबुल मुस्लिम व असिबाबुल काफ़िर, ऐं हुज़ूर असांजी हदीस में त गार ॾियणु कुफर में शरीक आहे। ऐं ॿी जॻह ते क़ुर मजीद में अलाह पाक इरशाद फरमाए थो त लैनतुल्लाहि अलल काज़िबीन, लैनत उन्हनि माण्हुनि जे मथां जेके कूड़ ॻाल्हाइनि था। असां मुस्लमाननि बि अॼुकल्ह फैशन थी वियो आहे त कूड़ तमामु घणो थी वियो आहे, हर ॻाल्हि ते कूड़ ॻाल्हायूं था, त कूड़ ॻाल्हाइण खां बचूं। अलाह पाक कूड़ ॻाल्हाइण वारनि जे मथां लैनत करे थो। अलाह साईं खां दुआ आहे छल ॿिए के मुस्लमान ते लैनत विझण ऐं गार गंद ॾियण खां बचाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।